ओए कलाक थियो ते वेठो आहियां ॿुधो ई कोन चांहि जल्दी अच ना आगे सही आगे आगे वो पानी टांजो ये गिलास हाँ ये कपड़ा साफ करियो गर्मी वडी है जी गर्मी वडी हाँ गर्मी वॾी आहे हुकुम करो छा खपे ओए छा आहे मानी में मानी है हाँ नानन चपाती है हाँ चांहि आहे चांहि चाय आए पहिरा कटे केक पाइन बिस्किट पाइन नान खटाई नान खटाई नान खटाई पाइन बाजार वाला बिस्किट वठी ईंदो बाज़ार बिस्किट ना हाणे तूं ईअं कर हिकिड़ी चांहि खणी अच हाँ 2 रस्के खणी अच चाय फिकी हुजे मिठी हुजे चांहि मिठी हुजे कड़क हुजे थोरी दिमाग़ खुली वञे कड़क हुजे हा हेर अचां या 2 मिंटनि खां पोइ अचां यार हेर अचे त वधीक बहितर आहे न 2 मिंट पोयां ईंदे मथियुम सूर मुक पियो पोइ फ़ाइदो कहिड़ो और नान खटाई वठी अचां या बाज़ार जा बिस्किट वठी अचां यार बाज़ार जा बिस्किट अची ईंदे नान खटे कहिड़ी अची ईंदे गर्मी लगी माण्हू बोतल पी सुठी कोन्हे तूं चांहि खणी अचे न तोखे जेको चवां थो ओतिरो कर चांहि खणी अचां हा न हा चांहि खणी अचां टाइम घणो थिए ॿुधायो टाइम मूंखे टाइम तकरीबन 5 थी विया आहिनि 5 थी विया न हा शुक्र अलहमदुलिल्लाह जान छुट्टी छो छा थियो भाउ 5 थी विया 4:30 बजे मुंहिंजी होटल आहे छुट्टी आहे पोइ आउं छा करियां हा तूं वञ काउंटर ते वञी सेठ चओ उहे जेकी खपे न तोखे पाण ॾींदो बाबा ॿाहिरि तूं ई न आउं छाजे लाइ वञा छुट्टी थी वई न दिहाड़ी ख़तमु मुंहिंजी हाणे वञी दिहाड़ी वठां पोइ वञा घर हेॾी यकी छा लाइण आई ने यार हालत ने माण्हू त इहे माना ॿार वारा असां लाइ ॾेढ न वाप थी विया न हाणे तूं त वञी पाणी चांहि पाणी धूड़ वञी पायो मूंखे वरी चांहि कोन पई वणे इहा होटल कोन्हे बंदि करे छॾियो